कोरोना वायरस सॼी दुनिया में पखिड़िजी वियो आहे। अहिड़नि हालातनि में शेरनि ॾांहुं सफ़र घटि कयो। पोइ बि जेकॾहिं ज़रूरी कम सां वञो था, कंहिं बि शइ खे हथु लाइण खां पोइ हथु चङी तरह साबुण सां धोई साफ़ करियो। अहिड़े माण्हू जे पासे में न वेहिजो जंहिंखे बुखार, ज़ुकाम या खंघि हुजे। अॼुकल्ह जा छोरिया ॾू दर्जे पढ़ पवंदा आहिनि, पिछे अपने आप को अलॻि क़िस्म जंदा आहिनि। असांखे मुर्शद जी दुआ आहे, इहो कोरोना बरोना असांखे कुझु कोन करे सी। अदा ही वक़्तु बहस करण जो नाहे ऐं उहो ई चवां पई अलाह पनाह ॾे जे वायरस लॻी वियो त उहे मुर्शद वेझो बि कोन अचणु ॾींदई। अदा कम दे के छोरी दे आप को पई समझंदी है। अॼु इहे डप वञे ॿिन्हे ॿुधे ऐं तावीज़ ॾेली पई में असांखे लहर न को लोॾा। अला सही त चवे पई, पाण वारे मुर्शद में जे एॾी करामत आहे त चीन मोकिलियोसि, पाणे ख़बर पइजी वेंदी। ही हिकु अलॻि बहस आहे। अॼु जेकी दुनिया जा हालात आहिनि इनखे एतिरो हल्को न सम्झो। जेकॾहिं सिर्फ़ 6 महीननि ताईं इहे हालात रहिया त दुनिया जा मुआशी हालात बदतरीन सतह खां बि हेठि हलिया वेंदा। अदा उहो आउं सम्झाइण जी कोशिशि कयां पई जिते अक़ल खां कमु वठणु खपे उते असां जज़्बातनि खां कमु वठूं था। उन करे नतीजो हमेशह असांजे ख़िलाफ़ निकिरंदो आहे। वधीक सिंधी भाणे खे तूं ई सम्झाए। अला सभ खां पहिरीं त चीनी जिते बि ॾिसो लाहे पादर बीह रहोसि। ही पंहिंजे पाण खे अक़लमंद क़ौम सॾाइनि था। इन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त कुदरती निज़ाम सां छेड़छाड़ करणु केॾो ख़तरनाक साबित थींदो आहे। धरती ते जेका खुराक इंसान लाइ पैदा कई वई आहे उनखे वाज़े बि कयो वियो आहे। कुआ, चमड़ा, कुता अहिड़ा हज़ारे जानवर इंसान लाइ इन करे हराम कया विया जो उहा इंसान जी खुराक ई नाहे। काइनात जी हर शइ खे पंहिंजी हद में रखियो वियो आहे। हर शइ खे हिकु निज़ाम सां ॻंढियो वियो आहे ऐं तक़रीबन दुनिया जो हर मज़हब इन हक़ीक़त खे तस्लीम करे थो त कुदरत जे निज़ाम सां छेड़छाड़ करणु इंसान जी सभ खां वॾी बेवकूफ़ी हूंदी आहे। नज़रिया सभिनि जा पंहिंजा आहिनि पर एहतराम हिकु जहिड़ो आहे, छो त दुनिया जो हर मज़हब कुदरत अॻियां बेवस आहे। अदा पिछे इहो लेक्चर तूं वञ चीन जे ॾे न। अदा इहो पहिरियों दफ़ो नाहे जो उन्हनि कुदरती निज़ाम सां बग़ावत कई हुजे। 1958 में बि इन्हनि इहा ई ग़लती कई हुई जंहिंजो नतीजो करोड़े इंसाननि जी मौत जे रूप में ज़ाहिर थियो। हाणे अदा के किताब ने तारीख़ ऐं इनक़लाब सां दिलचस्पी रखंदड़ दोस्त माओ ज़ेडोंग जे नाले सां चङी तरह वाक़िफ़ हूंदा, जंहिंखे चीन जो इनक़लाबी लीडर बि सॾियो वञे थो। इन में को शक नाहे त माओ ज़ेडोंग पूरे चीन खे बदिलाए छॾियो, पर जॾहिं उन कुदरती निज़ाम सां टकराइण जी कोशिशि कई त नतीजे में 4.25 करोड़ इंसाननि जी मौत जो सबबु बणियो। अदा कहीं बंदूक मारी ने उहो बि त ॿुधा न। 1958 में चीन जे सरबराह माओ ज़ेडोंग इहो फ़ैसिलो कयो त चीन खे बि अमेरिका ऐं बर्तानिया वांगुरु हिकु एडवांस मुल्क ठाहिणो आहे। माओ ऐं उन जी काबीना इहो फ़ैसिलो कयो त चीन खे 15 सालनि जे अंदरि एतिरो त मज़बूत करणो आहे जो चीन बर्तानिया ऐं अमेरिका खां अॻियां निकिरी वञे। इन्ही जुनून में इन्हनि हिकु मुहिम जो आगाज़ कयो जंहिंजो नालो द ग्रेट लीप फॉरवर्ड रखियो वियो, जंहिंजो मतिलबु हो मुस्तक़बिल ॾांहुं हिकु वॾी छलांग। माओ जे मुताबिक़ चीन जी वधंदड़ आबादी चीन जी तरक़ी जो राज़ हो। जेकॾहिं इन जी सही नमूने नशोनुमा कई वञे त चीन खे तरक़ी करण खां केर बि रोके न सघंदो। इन सिलसिले में हुकूमती सतह ते ज़राइत ते तमामु घणो ध्यानु ॾिनो वियो। तरक़ी जे इन जुनून में उन दौरान माओ जो हिकु अहिड़ो फ़ैसिलो साम्हूं आयो जंहिंजो लिंक डायरेक्ट कुदरती निज़ाम सां हो। माओ जी सोच मुताबिक़ कुआ, चमड़ा, मक्खियूं ऐं ॿिया कुझु पखी उन्हनि लाइ नुक़सानकार हुआ। इन करे उन्हनि खे मारण जो फ़ैसिलो कयो वियो, छो त हिकु रिसर्च मुताबिक़ साल में हिकु पखी 4 खां 5 किलो अनाज खाए थो। माओ जे मुताबिक़ जेकॾहिं उन्हनि खे ख़तमु कयो वञे त अनाज जी बचत में इज़ाफ़ो थी वेंदो, जंहिंखे ॿियनि मुल्कनि खे विकिणी सुठो मुनाफ़ो कमाए सघिजे थो। उन मासूम जानवरनि ऐं पखियुनि खे मारण लाइ न सिर्फ़ अवाम बल्कि फ़ौज जो बि सहारो वरितो वियो। अमेरिका खां अॻियां निकिरण जी चाह चीनी क़ौम खे एतिरो त जुनूनी बणाए छॾियो जो उहे मासूम पखियुनि खे मारे उन्हनि जा हार ठाहे पाईंदा हुआ। सिर्फ़ 2 सालनि जे अंदरि चीन में उन्हनि जानवरनि ऐं पखियुनि जो नस्ल ई ख़तमु थी वियो। 1960 ताईं माओ पंहिंजी मुहिम में कामयाब त थी वियो, पर कुदरती निज़ाम में बिगाड़ पैदा थी वियो। ॾिठो वञे त पखी ऐं ॿिया जानवर सिर्फ़ अनाज नाहिनि खाईंदा बल्कि कीड़नि मकोड़नि सां गॾु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जीत बि खाइनि था। अहिड़ी तरह कुदरती निज़ाम बरक़रार रहे थो। ही हिकु कुदरती साइकिल आहे जंहिंसां इंसान खे फ़ाइदा पूर्ण हासिल थियनि था। माओ ज़ेडोंग जी मुहिम कुदरती निज़ाम ई बिगाड़े छॾियो, जंहिं जे नतीजे में चीन में कीड़नि मकोड़नि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे जीतनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थियणु लॻो, जंहिंखे कंट्रोल करणु चीनी क़ौम लाइ नामुमकिन बणिजी वियो। अहिड़ी तरह उन्हनि जीतनि ऐं कीड़नि मकोड़नि जे करे चीन जा तमामु फसल तबाह थी विया, नयूं बीमारियूं पैदा थियूं, पूरो चीन शदीद ॾुकार में अची वियो। बुख ऐं बीमारी जे करे 4.25 करोड़ इंसान मौत जो शिकार बणिजी विया। यादि रखो त कुदरत हमेशह पंहिंजे हुजण जो अहसासु ॾियारे थी। ही कोरोना बि पूरी दुनिया लाइ हिकु इशारो आहे
उन्हनि जागीरदारनि सरमाएदारनि ऐं सियासतदाननि लाइ हिकु पैगाम आहे जिन्हनि लाइ ग़रीब जो मौत बि का माना नथो रखे ऐं पंहिंजे मामूली बुखार जो इलाज बि लंडन मां थींदो आहे। ही पैगाम आहे उन जाली मुर्शिद लाइ जेको कारो धागो ॿधी कुदरती निज़ाम हलाए थो। अॼु किथे आहे तव्हांजी करामत, किथे आहे तव्हांजी दौलत? कोरोना जो मरीज़ हिकु मज़दूर हुजे या प्राइम मिनिस्टर, अॼु सभु हिकु सिफ़ में बीठा आहियूं। तव्हांजी करामत तव्हां लाइ नाकारा आहे, तव्हांजी दौलत तव्हां लाइ बेकार आहे। दौलत जे नशे तव्हांखे मगरूर कयो ऐं असांखे पंहिंजे हक़नि खां महरूम रखियो। अॼु वक़्त जो फेरो अहिड़ो आहे जंहिंमें अमीर ग़रीब हिकु चेहरो आहे। दौलत जे ढेर ते वही ग़रीबनि जो रत चूसण वारा। जे निज़ाम रियासत तव्हांजे हेठि आहे त निज़ाम काइनात कुदरत जो ठहियल आहे। यादि रखो त तव्हांजी सोच में फ़र्क़ु थी सघे थो। पैसे में इंसान मगरूर हूंदो आहे। दौलत जे नशे में पंहिंजे पाण खे आला न सम्झो, छो त कुदरत जो हिसाब बराबरि हूंदो आहे।